लिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व ग़वा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वन्नज्मु इज़ा हवा मा ضل साहिबुकुम व मा गवा वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। रब्बि शरह ली सदरी व यस्सिरनी अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी तारीफ़ हम्द व सना बुजुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात खे जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। बेहिसाब दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर खैरुल वरा अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक पे हुजन जिनकी अल्लाह ताला इन पूरी कायनात जे लाइ रहमत बनाए मबूस फरमायो। मुख्तसर हम्द व सलात खां बाद सामीन इकराम
अल्लाह तबारक व तआला इंसान के कुछ शयुनि जो अख्तियार ॾिनो आहे। मसलन तव्हां जो अखियूं आहिनि, तव्हांजी मर्ज़ी आहे त पूरे छॾियो, मर्ज़ी पए त खोले छॾियो, मर्ज़ी पए त ॾिसो कंहिंखे, मर्ज़ी पए न ॾिसो, को मसलो कोन्हे। अल्लाह तव्हांखे मूंखे पेर ॾिना आहिनि, किॾांहुं जेकॾहिं वञिणो आहे त तव्हांजी मर्ज़ी आहे, जे नथा वञो त ठीकु आहे, को मसलो कोन्हे। अल्लाह इंसान खे हथ ॾिना आहिनि, का शइ पकड़नी आहे, का शइ न आहे पकड़नी, ठीकु आहे, उनजी मर्ज़ी आहे। पर दीन जे बारे में कंहिंखे बि मर्ज़ी कान ॾिनई, कंहिंखे बि अख्तियार न ॾिनई, पूरे जो पूरो अख्तियार धणी पाण रखियो आहे। आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह आसमान मां ज़मीन में मोकिलियो, छा चई? कुल्ला बितू मिना जमीअन फइम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन फमन तबिअ हुदाय फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। आदम, तू ही तुम्हारी घरवारी ज़मीन हलिया वञो, मुझे तरफा तव्हां ॾे मुंहिंजा अहकामात ईंदा, पोइ जंहिं शख्स मुंहिंजनि हुकुमनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी, जेको मूं चयोमांसि, उहो माण्हू बेखौफ़ आहे, बेग़म आहे। बाक़ी जी जंहिं इनकार कयो या पंहिंजी मर्ज़ी हलायई, त पोइ इन जे लाइ मूं सख़्त अज़ाब तयार कयो आहे। छा मालूम थियो त आदम अलैहिस्सलाम खां वठी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेतिरा बि नबी सगोरा आया, उन्हनि खे बि इन ॻाल्हि जो पाबंद कयो वियो त रब जे तरफ़ां तव्हां ते, मुंहिंजे तरफ़ां तव्हां ते अहकामात नाज़िल थींदा, उन मुताबिक़ अमल करणो आहे, उन मुताबिक़ पंहिंजी उम्मत खे पाबंद करणो आहे। अल्लाह छा थो फरमाए? वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। मुंहिंजो पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उहो ई ॻाल्हाइनि था जेको असां ॾे वही था कयूं। फरमाए त पंहिंजे मन सां, पंहिंजे इरादे सां ॻाल्हाइनि कोन था। ही तव्हांखे शरीयत जे मामले में जेको बि ऑर्डर हुकुम ॾियनि था, असां हुननि ते इहा शइ नाज़िल था कयूं, उहे तव्हांखे ॿुधाइनि था। त मालूम थियो त दीन अल्लाह तबारक व तआला जे हुकुमनि जो नालो आहे, ऐं इहो असांखे तव्हांखे पाबंद कयो वियो, तव्हांखे मूंखे न, सभिनी खे। और ऐसी ताईं जो अंबिया खे बि पाबंद कयो वियो। वइद अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमत सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुन लिमा माअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्न। अल्लाह फरमाए थो, जिन्हें तमाम अंबिया खां अल्लाह वाइदो वरितो, कंहिंखां? हिकु त मूंखां ई तव्हां खां वाइदो वरितो हुई, यादि आहे तव्हांखे? मूंखे यादि कोन्हे, लॻे थो तव्हांखे बि यादि कोन हूंदो। अल्लाह ताला पंहिंजी रुबूबियत जो वाइदो तमाम इंसाननि खां वरितो हो। आदम अलैहिस्सलाम खे पैदा करण खां पोइ इन धरतीअ ते जेतिरा बि इंसान, मर्द ऐं औरतूं अचण वारा हुआ, उन्हनि जे रूहनि खे पैदा कयईं। छा फरमाई? अलस्तु बिरब्बिकुम,
छाऊं तव्हांजो रब न आहियां? क़ालू बला, अल्लाह फरमाए थो सभिनी जो तूं असांजो रब आहीं। असां इक़रार कयो, असां खां वाइदो वरितई। हिते अल्लाह चए थो त मूं वरी नबियुनि खां वाइदो वरितो। कहिड़ो? मुंहिंजी नबियुनि जी जमायत आऊं तव्हांखे हिकमत ॾियां ऐं किताब ॾियां। सुम्म जाकुम रसूलुम मुसद्दिकुन लिमा माकुम लतुमिनुन बिही वलतंसुरुन्न। पोइ तव्हां वटि तव्हांजे हूंदे मुंहिंजो रसूल अची वञे, छा हुन जी मदद कंदो, छा हुन ते ईमान आणींदो? अल्लाह कंहिंजे लाइ पियो वाइदो वठे? जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ तमाम अंबियान खां रब वाइदो पियो वठे त जॾहिं तव्हांजे हूंदे मुंहिंजो पैगंबर आख़िरी अची वञे ऐं उन जी निशानियूं तव्हांजे किताब में मौजूद हुजनि, ईमान आणींदो, उन जी मदद कंदो। अव आक़ररतुम अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फशहदू अना माकुम मिनश शाहिदीन। ही बोझ वज़न तव्हां ते रखां पियो, छा हिनखे खणी वेंदो? छा तव्हां इक़रार कयो त अल्लाह असांखे इक़रार आहे, असीं मञूं था? जीअं ई तुंहिंजो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो असां जूं शरीयतूं मनसूख थी चुकूं। शरीयत हूंदी जैसे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी। अल्लाह ताला नबियुनि खे पाबंद कयो अल्लाह जा बाना। अब हिनखे हिकिड़ो पासे कर न, सही कयो। त जॾहिं अल्लाह तबारक व तआला तमाम अंबिया खां जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत जे लाइ वाइदो पियो वठे, पाण त हुन जा उम्मती आहियूं, पाण ते त फर्ज़ आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं वाजिब आहे। ऐं यादि रखो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह फरमायो त मुंहिंजो पैगंबर उहो ई तव्हांखे हुकुम थो ॾे जेको असां न ॾे वही था कयूं। वमा यंतिकु अनिल हवा, जी पंहिंजी ख़वाहिश इरादे सां कोन थो फरमाए, असीं जेको हुकुम ॾियूं था असांखे ॿुधाए थो। केतिरा वाक़िया जेके मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही जो इंतज़ार कयो आहे। हिकिड़ी औरत अचे थी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में, त साईं जवानी त मुंहिंजे मुड़ुस ख़तम करे छॾी, हुन सां गॾु हाणे पोड़ी थी वई आहे। अॼु मूंखे चवे थो त तूं मुंहिंजे लाइ ईअं ई तुंहिंजी पुट जी मुंहिंजी माउ जी माना ज़िहार कयईं। उन दौर में हिनखे सम्झो त तलाक शुमार कयो वेंदो हो। मूं पोड़ी खे केरु क़बूल कंदो? ऐं कंहिंजे दर ते वञा ऐं कंहिंखे ॾांहुं ॾियां? पर तुंहिंजे मसइले हल त नज़र कोन थो अचे। छा थी चए? सुवाल ई पैदा कोन्हे। जेसीं ताईं मसइले जो हल न थींदो कान वेंदसि। अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी त आउं थोरो परे पंहिंजे घर जे कम में लॻी पई हुयसि। मूंखे ख़बर न आहे त औरत कहिड़ो तकरार पई करे। तव्हांजो रब करीम क़ुरान जूं आयतूं नाज़िल कयूं, माना अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे तरफ़ां ऑर्डर कोन ॾिनो, पंहिंजे तरफ़ां हुकुम कोन लॻायो, पंहिंजे तरफ़ां कोन फरमाए त हीअं थींदो हीअं वञी कर, न, वही जो इंतज़ार आहे। क़द समी अल्लाहु क़ौल अल्लती तुजादिलुका फी ज़ौजिहा, अल्लाह चए थो तहक़ीक़ मूं ॿुधो जेका औरत पंहिंजे मुड़ुस जे बारे में तोसां तकरार करे रही हुई ऐं पंहिंजे रब खे शिकायत करे रही हुई। ए मुंहिंजा पैगंबर हिन मां औरत जो मामिलो मूं ॿुधो। मां उहा आहे जे तव्हांखे ॼणियो आहे। कंहिंजे चवण सां का मां कंदी रोड ते अबा तुंहिंजी खां पोइ तुंहिंजी मां मुंहिंजी मां आहे, ईअं थोरे थींदो। मां उहा आहे जंहिंजे पेट मां तूं ॼाओ वहीं। कंहिंजे चवण सां मां कंदी, पर हिन शख़्स ज़ाल जे लाइ लफ़्ज़ इस्तेमाल कया आहिनि। हाणे टे ॻाल्हियूं आहिनि, या तो ग़ुलाम आज़ाद करे
या मुसलसल 60 ॾींहं रोज़ा रखे या 60 मिस्कीननि खे खाधो खाराए पंहिंजी ज़ाल वापसि करे सघे थो। चवण जो मक़सदु आहे त हिते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही जो इंतज़ार था कनि, पंहिंजे तरफ़ां को बि ऑर्डर न आहे। ऐं अहिड़ी तरह हलाल और हराम जो बि अख़्तियार अल्लाह ताला पंहिंजे नबियुनि खे कोन ॾिनो, इहो अख़्तियार बि पाण रखियईं। केतिरा माण्हू असांखे चवंदा आहिनि न त बाबा हीअ जेका मैं आहे न मैं इहा असांजे फ़क़ीहनि तव्हांखे हलाल करे ॾिनी आहे। मुंहिंजो जेकर तव्हांजे फ़क़ीहनि हलाल कया त पोइ असांजे लाइ हराम आहे। जेकॾहिं तव्हांजे मुज्तहिदनि जेकॾहिं हलाल कई आहे त भली पोइ असां लाइ हराम आहे, छो जो हराम ई हलाल जो अख़्तियार इंसान खे अल्लाह नाहे ॾिनो। अल्लाह क़ुरान में फरमायो इत्तख़ज़ू अहबार व रुहबान अरबाब मिन दूनिल्लाह, जे अहले किताब पंहिंजे उलमा खे पंहिंजे सादात खे मौली का मामूली शइ था सम्झो था, फरमाई पंहिंजे आलिमनि खे अल्लाह खां सवाइ रब बनायो हिननि। अदी बिन हातिम सहाबी रसूल चए थो मूंखे हैरत थी त अल्लाह चए थो त अहले किताब पंहिंजे आलिमनि खे रब बनायो, असां हुनखे रब त कोन मञियो। क़ुरान बि सचो आहे, समझ में ॻाल्हि न पई अचे। अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में हाज़िर थियो। अल्लाह जा रसूल क़ुरान थो चवे त अहले किताब पंहिंजे आलिमनि खे रब बनायो हो, असां हुनखे रब त कोन मञींदासीं। पाण फरमा थी तव्हांजा आलिम जंहिं शइ खे हलाल कंदा हुआ तव्हां हुनखे हलाल सम्झंदा हो, इहा ॻाल्हि आहे। जेके हू हराम सम्झंदा तव्हां हराम कंदा हो, चई हा चई इहो ई त रब बनाइण आहे। हाणे हिननि माण्हुनि खे अल्लाह जो ख़ौफ़ हुअणु घुरिजे जेके दावा था कनि त असांजे आलिमनि हलाल कयो। अरे तुंहिंजे आलिमनि खे अख़्तियार ॾिनो कंहिं? अल्लाह जो अख़्तियार त पंहिंजे नबियुनि खे बि कोन ॾिनो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दफ़ो चओ माखी कोन खाईंदुसि पीअंदुसि, का बि ॻाल्हि हुई। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माखी पीअण छॾे ॾिनो। रब करीम क़ुरान जूं आयतूं नाज़िल फरमायो या अय्युहन नबी लिमा तुहर्रिम मा अहल्लल्लाहु लक, ओ मुंहिंजा पैगंबर उहा शइ तूं कीअं हराम थो करे जेका मूं तो ते हलाल कई आहे। जेका शइ मूं हलाल कई आहे तव्हां हराम कीअं कई? माना इन मां मालूम थियो त हरामी हलाल जो अख़्तियार बि अल्लाह तबारक व तआला पाण रखियो आहे के नबी के नाहे ॾिनो। त तव्हां पाण ॿुधायो अॼु दीन में केतिरियूं ॻाल्हियूं दाख़िल कयूं हलाल जूं हराम जूं नेकी जूं। असांजी नेकी आहे ही भलाई आहे, छा इहा माण्हुनि खे अख़्तियार आहे? छा तव्हांजे हर नेकी जे कम खे छा नेकी जो दर्जो मिली सघे थो? न, हर नेकी जो कम नेकी नथी थी सघे, हर चङो कम नेक नथो थी सघे। इरबाद बिन सारिया रज़ी अल्लाह ताला खां रिवायत आहे, इब्न माजा जी रिवायत आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॾींहुं असांखे नसीहत कई, वाइदो नसीहत कई। उहा एॾी त पुरअसर हुई, उनखे ॿुधी करे दिलूं डिॼी वियूं, अखियुनि मां असांजा नार वहण लॻा, अखियुनि मां ॻोड़ा वहण लॻा। अर्ज़ु कयो साईं ही त नसीहत अहिड़ी आहे को वञण वारो माण्हू नसीहत कंदो आहे, असांखे अञा वधीक नसीहतूं कयो। उन्हनि मां इहा बि हुई फसतरौन मिन बादि इख्तिलाफन शदीदा, हिकु न इख्तिलाफन कसीरा। ओ मुंहिंजा साहबा, मुंहिंजे वञण खां पोइ तव्हां सख़्त क़िस्म जो इख्तिलाफ ॾिसंदो। दीन जे मामले में तव्हां घणो इख्तिलाफ ॾिसंदो, पर इन इख्तिलाफ में तव्हांखे छा करिणो आहे? अलैकुम सुन्नती, तव्हां ते फर्ज़ आहे त मुंहिंजी सुन्नत खे अख़्तियार कजो। खुलफाए राशिदीन जेके हिदायत वारा आहिनि उन जे तरीक़े खे अख़्तियार कजो। वअज़ू अलैहा बिन्नवाजिस, पर हिते लफ़्ज़ अल्लाह ते रसूल जमा जो इस्तेमाल कोन कयो आहे, इन जो ज़मीर केॾांहुं कई पंहिंजी सुन्नत ॾे। इन हालत में इख्तिलाफ जी हालत में
मुझी सुन्नत के अख्तियार कजो अलैहा बिन नवाजिद माना जिया दाथुर में का शे मजबूती सा झलबी आहे मुझे तरीके के मुझी सुन्नत के ये पकड़ जो न में सख्ती सा झले वठ जो वैयाक मुहदसातुल उमूर बी नसीहत करी तो कया बच जाओ छाका बच जाओ कि दीन में नए कमन खां बिदअत के सिंह को न जो परे खां अचे माण्हू जो बाप बिदअत पे जे परे जो बिदअत आहे छा बिदअत जी माना है दीन में वो नौ कम करण जंहिंजो सबूत न अल्लाह जे कलाम में हुजे न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान में हुजे ऐं तव्हां उनके सवाब जी नियत सां कयो त हिन अमल सां हिन कम करण सां मूंखे अजर मिलंदो मूंखे सवाब मिलंदो इन जो नालो बिदअत आहे अल्लाह जो रसूल असांखे तंबीह फरमाई तव्हांखे ऑर्डर थो ॾियां ऐं तव्हांखे हिन ॻाल्हि जी तंबीह थो कयां त पंहिंजो पाण खे दीन में नवनि कमनि खां बिदअत खां बचाइजो छो जो कुल बिदअत ज़लाल हर नौ कम गुमराही आहे ऐं गुमराही तव्हांखे सिधो वञी जहन्नम में रसाईंदो अॼु असांजे माशरे ते गौर कयो केतिरियूं बिदअतूं आहिनि केतिरियूं बिदअतूं आहिनि छा चयो वेंदो आहे साईं नेकी जो कम त आहे भलो कम त कयूं पिया ॿियो त को मसलो कोन्हे छा हर भलो कम नेकी थी सघे थी सुनन दारमी जी रिवायत है अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु का अबू मूसा अशरी फरमाए तो एक दफ़ो मस्जिद में वियस मूं ॾिठो तो कुछ माण्हू ई हल्को कयो वेठा आहिनि हर एक वटि पथिरियूं बि आहिनि जीअं अॼुकल्ह घणा तस्वीर पिया पढ़ंदा आहिनि खबर है हिसाब कन था या तस्वीर था कन गार भी ॾियनि पिया चाह भी पीअनि पिया मानी भी खाइनि पिया कचहरी भी हले पई मणियूं भी हले पियो हाँ समझ में ॻाल्हि कान थी अचे मणियूं पियो हले कचहरी पई हले खाधो पियो हले हिसाब पिया कन समझ में ॻाल्हि कान थी अचे उन्हनि मां हिकिड़ो उनजो चङो मुड़ुस आहे बाबा सभु चओ अल्लाह अकबर पथिरियुनि ते ॻणींदा वञनि अल्लाह अकबर अल्लाह अकबर वरी चो ला इलाहा इल्लल्लाह 100 दफ़ा वरी पिया ॻणीनि बाबा 100 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वरी पियो चए बाबा तव्हां 100 दफ़ा चओ अल्हम्दुलिल्लाह पथिरियुनि ते ॻणीनि पिया अल्हम्दुलिल्लाह अबू मूसा अशरी रज़ियल्लाहु ताला ॾिसी माफ़ करे निकिरी विया मस्जिद मां विया अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला जे इंतज़ार में त इमाम साहब अचे तो उनखे ॿुधायां त अॼु मस्जिद में ही अमल मूं ॾिठो आहे खैर वो निकता जो अबू अब्दुर्रहमान अजी अजीब मामलो ठो माना अबू मूसा जी गोया के तारीफ पियो करे चङो कम ॾिठुम माण्हू हीअं अल्लाह अकबर कनि पिया अल्हम्दुलिल्लाह कनि पिया सुभान अल्लाह पिया चवनि त तव्हां कुझु कोन चयो अबू मूसा अशरी खां पुछो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु तव्हां उनखे कुझु कोन चयो चईसि मूंखे तव्हांजे हुक्म जो इंतज़ार हो इमाम साहब जो इंतजार आहे पाण न करे हर मस्जिद में ताके कम से कम पाण वारी मस्जिद में का भी नंढी होंदी तो 5 मुफ्ती ने वडी आ तो 100 मुफ्ती ताके जरूर मिलंदा यकीन कयो बा अखर पढ़ण का पो हर शख्स तो आऊं ही मुफ्ती आहियां मुफ्ती आज़म आहियां हानी ये भी सहाबी रसूल आहे अबू मूसा अशरी को मामूली सहाबी कौन है अल्लाह जो रसूल फरमाया अबू मूसा तू कुरान आवाज एड़े सा पढ़ी तो तो के सुर अल्लाह दिनो है दाऊद अलैहिस्सलाम जे सुरन मा तो केड़ो सुर अल्लाह तो दिनो है मना अल्लाह जो रसूल री मोहब्बत सां जो कुरान बुधंदा हुआ यमन जो पान के गवर्नर भी कयो है मामूली मानू कोने साहबी पर तकड़ कोन तो करे फतवा देण जी त असा जो इमाम बियो है ऐ हकीकत तांगे बुधाइंदो हला त जिथे जेको मानू मुकर्रर हुंदो आहे सवाल करण वारो उन खां उम्मीद रखंदो आ त मूंखे ही जवाब दे ही तोखा मूंखा उम्मीद न रखंदो आ खैर चिगालियूं कंदे थी पहुची आसु मस्जिद में अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु पुछो छा पिया कयो जो साहिब रसूल असां अल्लाह जी हमद सना तस्वीर बयान करे रहिया आहियूं अब्दुल्लाह बिन मसूद ने फरमाया तो तहां पंहिंजे लाइ गुनाह शुमार कयो मुखे खबर कानी जो एतिरो जल्दी तव्हां तबाही बर्बादी हलाक थी वेंदो
अञा तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके कपड़ा पाता से मौजूद हैं, जिन थावन में खाधऊं वो असां वटि मौजूद हैं। पैगंबर जा केतरा सहाबी मौजूद हैं। इनके गुमराह पे चवन छो जै तरीक़े से तवा अल्लाह जी हमदो सना बयान पिया कयो, ई पत्थरन ते जेको न मनन ते जेको वठ वठा लगाए वेठा आयो, इहो तरीक़ो असां के मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन सिखायो। हुन जो जी असां जो इरादो त नेकिन जो आहे कि केतरा मानू इरादो त नेकिन जो कंदा पर नेकी के पहुची कोन सघंदा। हां मूंखे ॿुधायो अमल केॾो वॾो आहे, छा मिलियो? साहबी तो चवे त तहां जी हलाकत ई बर्बादी है। कुल हल नुनब्बिउकुम बिल अखसरीन अमाला अल्लज़ीना ज़ल्ल सायुहुम फिल हयातिद दुनिया व हुम यहसबून अन्नहुम युहसिनून सुना। ओ मुंहिंजा पैगंबर चो छा तव्हांखे ॿुधायां, अमलन जे हूंदे नुक़सान में विया, मिंट जी फुर्सत ना है, टके जी बचत ना है, एतरी मन 12-12 कलाक हमारा दुकान में वेठो है, हिसाब कई तो फुर्सत मिंट कान है पर बचत ठुप है। मुझे ॿुधायो तुंहिंजी मेहनत वही कम जी रायगान थी कान थी। अल्लाह चलो तव्हांखे ॿुधायां त अमल बाहिर पर नुक़सान में विया, केॾा बदल थी वञे माण्हू। हिकिड़ो त माण्हू अमल कोन थो करे, ख़बर पए त हिन अमल ई कोन कयो आहे जो नतीजो अथसि, पर चओ न अमल बि आहिनि तॾहिं बि कुझु कोन मिलियुसि। अल्लज़ीना ज़ल्ल सायुहुम फिल हयातिद दुनिया, दुनिया में जेतरी भी मेहनत ही कावज कयूं सब जी सब रायगान हली वई। वहुम यहसबून अन्नहुम युहसिनून सुना, जी अमल वारो समझे पियो त ॾाढा चङा अमल पियो कयां। छा बिदअती कोन थो समझे पाण खे? ईमानदारी सां ॿुधायो, बिदअती जॾहिं को बि बिदअत जो अमल कंदो आहे वो कॾहिं बि पंहिंजो पाण खे ग़लत न समझंदो आहे, वो समझंदो आहे त तमाम बेहतरीन अमल पियो कयां। हमरा मोह कोन्हे अॼु पाण बिदअतूं केतिरियूं आहिनि। यकीन कयो अञा साह निड़ी में अथनि पर देगूं पहिरीं पहुची वेंदियूं आहिनि। मरण त ॾियोसि, हाणे 2 मिंटनि में कलाक में मरींदो, तेसिताईं असांखे वरी केरु वेंदो शहर में? हा वाह साईं वाह। इहो छा आहे? किसी को कांध पे जो भत्ता है, इहो असां वटि वॾो रवाज आहे, वॾी रस्म आहे। अॻे त कांध पे पर हींअर त यकीन कयो तो विढ़ंदा तयार तो बूटी कान विधी। अरे निभागा तोखे त पाण हिन ग़रीब जे घर खे खाराइणो हुयो, ये मुंह तो 2 रुपया जो छॾे विया तो घर छॾींदासूं छा? हितां खाई पी पोइ उथंदासूं। कांधे पे मां फारिग थिया कोन, मथां 3 ॾींहं अची वियो, ॾिसी हाणे साईं जो 3जो थींदो। अञा 3 ॾींहं गुज़रिया कोन्हनि कि साईं वरी दहो थींदो। अञा 10 ॾींहं गुज़रिया मसन ॾिसी हाणे 40 थींदो। 40 गुज़रियो कोन कि हाणे 12 थींदो। वॾा तमाम थींदा आहिनि। बुधो यो तुम अल्लाह जो एहसान जिंदगी में खाधो कोने पर बुधो ही मूं तो वॾा एतमाम कया वेंदा आहिनि, वॾा खाधा तयार कया वेंदा आहिनि, ऐं ख़ुसूसन उहे खाधा तयार कया वेंदा आहिनि जेके मरण वारे खे पसंदि हुआ। ॻाल्हि सम्झ में मूंखे अॼु बि कान आई। मामा याकूब को समझे, बाक़ी मूंखे समझ में ॻाल्हि कान आई अञा ताईं। त खाए मुल्लो ऐं थुल्हो थे मुर्दो, अब ऐं थींदो आऊं खाई तव्हां वेठा मूंखे निहारे तव्हां थुल्हा थींदा, आऊं थुल्हो थींदुसि। खाए पियो मौलवी, खाधा बि जहिड़ा तहिड़ा छा? उहे खाधा जो यकीन कयो त तव्हां मुंहिंजो मिसकीन वठी न सघे। छो जो मौली साहब जॾहिं बच्चा आया ने खाईंदो तो हुन मरण वारे खे फ़ाइदो थींदो, ऐं ख़ुसूसन उहे जेके हुनखे पसंदि हुआ। मरण वारे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पसंदि कंदो, पोइ छा कंदे? मरण वारो त चरस बि पीअंदो, कॾहिं कॾहिं भंग जो प्यालो भणी वेंदो, कॾहिं शराब पी वेंदो। छा ख़्याल आहे? आप का प्यारींदो मौली साहब खे? अल्लाह जो ख़ौफ़ कयो। आहे किथे आ ॻाल्हि? وَأَنْفِقُوا مِمَّا رَزَقْنَاكُمْ مِنْ قَبْلِ أَنْ يَأْتِيَ أَحَدَكُمُ الْمَوْتُ
फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब फअसद्दक़ व अकुन मिनस्सालिहीन। रब मूंखे तव्हां खे हुकुम पियो फरमाए ख़र्च कयो मुंहिंजी राह में इन खां पहिरीं जो तव्हां जे मरण जो वक़्तु अचे। असांजो असीं त मरण खां पोइ ख़र्च कंदा आहियूं। अल्लाह चए थो पहिरीं कर। अल्लाह फरमाए थो त मरण खां पहिरीं ख़र्च कर। तूं तो चवीं त मूंखे मरण खां पोइ असांखे ख़र्च करणो आहे। अरे माण्हू छा चवंदा, पीउ मरी वियो यार, ॿ टे देगूं कोन लाथई, मां मरी वियुसि देगूं कोन लाथई, ज़ाल मरी वियुसि देगूं कोन लाथई। माना माण्हुनि खे ॿुधाइण लाइ कई न, अल्लाह अल्लाह तो कई कोन्हे। रब तो चए मरण खां पहिरीं कर। अल्लाह जो रसूल छा फरमायो? जामे तिरमिज़ी जी रिवायत आहे, आदम जो औलाद चए थो माली माली, मुंहिंजो माल मुंहिंजो माल मुंहिंजो माल। इन माल जे पोयां सभु आहिनि, मूं समेत को बचल कोन्हे। हर इंसान जी चाहत आहे कुझु माल जे, पर माल हलाल कमाइजे, हराम न। जेको चरियो आहे न, जंहिं ॿई कपिड़ा कोन अथसि, तव्हां 100 जो नोट ॾेखारियो, यकीन कर भॼंदो। इहा बि चरे खे ख़बर आहे त इहो माल आहे। तव्हां त माशाअल्लाह सेबता सुहिणा अकुल वारा आहियो, तव्हांखे सॼी ख़बर आहे माल छा आहे। फरमाया अॼु तोखे ॿुधायां तुंहिंजो माल कहिड़ो आहे। खाई तो हज़म कयो, नवां कपिड़ा पाए पुराणा कयई, पंहिंजनि हथनि सां तो जेको अॻियां मोकिलियो तुंहिंजो माल है। मरण खां पोइ तुंहिंजे माल में को तुंहिंजो ताल्लुक कोन्हे। क़ुरान मौजूद आहे, तव्हां पढ़ो वञी क़ुरान। अल्लाह कर्ज़ जी ॻाल्हि ज़रूर कई आहे। उहो पाण सिंधी माण्हू कर्ज़ खां डिॼण वारा कोन आहियूं। ऐं त यकीन चवंदा त नांग बि किस्तुनि में वठी वेंदासीं। किस्तुनि में त ॾे थो यार, को मसलो कोन्हे, को मदारी रखंदासीं, मिड़ी कमु पियो हलंदो। छॾण वारा पाण कोन आहियूं। कर्ज़ माना एॾो असांजे दिलि में मोहबत आहे, को बि किथां बि कर्ज़ मिले खाली छॾणो न आहे। छो? इन करे जो इन जी पाण वटि अहमियत कान्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जिहाद में हुजनि, ग़ज़वे में हुजनि, हिकिड़ो माण्हू अचे थो, सुवाल थो करे, साईं जी बा ही जंग हले पई, इन जंग में जेकर घिरी पवां ऐं शहीद थी वञा, मुंहिंजा सभु गुनाह माफ़? फरमायो हा, तुंहिंजा सभु गुनाह माफ़ थी। रब्बे करीम फ़रिश्तो मोकिलियो त मुंहिंजे पैगंबर खे वञी ॿुधा त हिन शख़्स खे ॿुधाइजो त कर्ज़ वरी बि माफ़ कोन थींदई। सम्झे ॻाल्हि खे कि न? अञा वधीक बि ॿुधायांव, ॿी ॿुधो, को मसलो कोन्हे। जनाज़ो पियो आहे मुंहिंजे पैगंबर जे साम्हूं, तयारी मुकम्मल आहे निमाज़ पढ़ण जी। ख़बर पई त हमरा कर्ज़ी आहे। पोइ घणनि जो? पाण वांगुरु लखनि जो कर्ज़ी कोन हो, हू साहबी हज़ारनि जो कर्ज़ी कोन हो, हू समन जो कर्ज़ी बि कोन हो, 2-3 रुपयनि जो कर्ज़ी हो। कुझु रुपया हुआ, कुझु रक़म हुई, पाण पोइ ते हटिया। सही नमाज़ पढ़ायो, न ही कर्ज़ी आहे, तव्हांजी नमाज़ पढ़ण कोन थो पढ़ायांसि। हिकिड़ो साहबी थियो कि साईं ऐं हिन जे टोटल कर्ज़ जो ज़िम्मो थो खणा, तव्हां नमाज़ पढ़ायो। फरमायो सभु असीं तव्हां भले ऐलान कयो त हिन शख़्स ॾे जंहिंजो बि कर्ज़ आहे, जेतिरा बि पैसा न मूंखां अची वठे, पर तव्हां नमाज़ पढ़ायो। पैगंबर छाला पियो सम्झाए असांखे त कर्ज़ छो जो अल्लाह जो मामिलो कोन्हे, इहो बाने जो मामिलो आहे। त पूरो क़ुरान तव्हां पढ़ो, किथे बि लिखियलु न आहे त ही अरबपति, खरबपति, कखपति, लखपति, हज़ारपति मोह आहे। हाणे हेतिरा पैसा 100 मां 5 रुपया, 1 रुपयो, ऐं जा तो लख मां रुपयो ॾेखार, करोड़ मां रुपयो ॾेखार, अरब मां रुपयो ॾेखार, त बाबा ही रक़म जेकी आहे हिन जे लाइ मरे त पोइ तव्हां ख़ैरातूं कजोसि, हिन लाइ माण्हुनि खे खाराइजो, ऐं तव्हांजो ज़िम्मेदार आहियां। ॾेखार छो? इन करे जो तुंहिंजे मरण खां पोइ, मुंहिंजे मरण खां पोइ, चाहे आउं केतिरो मालिक आहियां, वारिस आहियां शयुनि जो, पर तूं ज़र्रे बराबरि 1 टके जो बि वारिस न आहीं। हा, कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जे ज़िंदगी में तूं पाण करे वई, सो पाण करे वियो आहीं।
सदका जारिया है। मस्जिद ठाराई तव्हां, मुसाफ़िर खानो ठारायो, अस्पताल ठारायो, खूह खोटायो, नलको हणाए वियो, पंहिंजे पैसनि सां कई, पंहिंजी हिम्मत सां कई। इहे शयूं जेसीं ताईं आहिनि इंशाअल्लाह अजर मिलंदो। इल्म आहे तव्हां पढ़ियो, पढ़ायो, लिखियो, माण्हुनि ताईं पहुचायो। इहो जेसीं ताईं तव्हांजा शागिर्द जा शागिर्द सिलसिलो हलंदो पियो, तव्हांजे हिसाब किताब माना त सवाब जो लिखबो पियो, इहो ख़तम थियण वारो कोन्हे। वलदन साल यदूल, नेक औलाद, औलाद जी तव्हां तरबियत कई आहे, औलाद खे तव्हां क़ुरान हदीस जी तालीम ॾिनी आहे ऐं हू नेक आहे, परहेज़गार आहे। औलाद तव्हांजे लाइ दुआऊं घुरे थो, इहो तव्हांजे लाइ बिल्कुलु अजर सवाब आहे। असां इन जो इनकार नाहे कयो, पर को तरीक़ेकार सिखो। हिकिड़ो शख़्स अल्लाह जो रसूल अचे थो कि साईं मुंहिंजी वालिदा अचानक फोत थी वई, हो वसियत कान करे सघी। जे उनखे टाइम मिले हा त मूंखे सदके ख़ैरात लाइ चवे हा, छा थो करणु चाहीं? हिकु रिवायत में थी बाग जेको आहे मूं अल्लाह जी राह में ॾिनो, पर सवा मुंहिंजी माउ खे मिले। पाण फरमायो ठीकु आहे, पर इहो सवाब पहुचणु न पहुचणु मुंहिंजी तव्हांजी ज़िम्मेदारी कान्हे। या अल्लाह जे मथां आहे, क़बूल करे थो नथो करे। पर सभ खां बहितरीन शइ आहे जेका तव्हां पंहिंजे हथनि सां पाण करे वञो। आख़िरी हदीस ॿुधाईंदुसि, उलमा जी आमद शुरू थी वई आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे कि मामले खे थोरो मुख़्तसिर कंदो हलां, हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो टाइम मिले। त दीन में कम केॾो बि सुहिणो छो न हुजे, जेसीं ताईं अल्लाह जे रसूल खां साबित न आहे त उहो दीन नथो थी सघे। मशहूर रिवायत आहे सही बुखारी जी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर टे सहाबी आया। घणा? हेॾा मोॾे निहारियो, मिली वेही रहंदा, तव्हां न ॾिसो। घणा आया? टे सहाबी। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर ते मौजूद न हुजनि, उम्महातुल मोमिनीन, मोमिन जूं माइरूं घर ते हुजनि, पैगंबर साहब जूं घर वारियूं चवण लॻा मां फर्ज़ी इबादत असांखे ख़बर आहे, पर असां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नफ़ली इबादत जे बारे में तव्हां खां कुझु पुछण था चाहियूं। घर वारनि ॿुधायो त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जे वक़्तु तहज्जुद अदा कनि था। तहज्जुद सम्झो था न? ॿुधो थो करे तहज्जुद न? कि सही मौलवी साहब असां खां पढ़ियो, फर्ज़ नथो थिए, तूं वरी तहज्जुद पियो ॻाल्हियूं छेड़ी। असां ते जेके अल्लाह 5 वक़्त फर्ज़ अदा कया, मुक़रर कया आहिनि, उहो ई असांजो सूरनि में हो त वरी तहज्जुद। ई बि जेके अल्लाह तौफ़ीक़ ॾे, ये अल्लाह जी मर्जी पे, अल्लाह जी तौफीक है, इंसानी चाहत पे बाए। ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजी यदून रब्बहुम खौफन व तमा व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून। जी मुंजन बानन जो पासराटियूं बिस्तरनि खे जुदा हूंदियूं आहिनि, जसी पासराटियूं असांजी जुदा आहिनि। मूंखे इन ॻाल्हि में इनकार थोड़े आहे। तव्हां वाकई सॼी राति जागो पिया, पर हिन जे जागण में हुन जागण में फ़र्क़ु आहे। हीअ तव्हां वटि माशाअल्लाह औज़ार आयो आहे, कंहिं दौर में चवंदा न कंहिं माण्हू खे कंहिं ख़ुशी में माण्हू ॾिसंदा हुआ, या कंहिं माना त हुन में नेमत में ॾिसंदा हुआ। छा चवंदा आहिनि? यार हमरा जो 5 ई गिह में आहिनि, 5 ई आङुरियूं गिह में आहिनि, पर आऊं चवंदा हींअर 5 आङुरियूं न, पूरो देग में तरी पियो। माशाअल्लाह, यकीन कर त ॾिसंदे ॾिसंदे अखिर में पिचूं पइजी वञनि, पर हमरा खे निंड कान्हे। सुम्हंदे फजर थी वई। अल्लाह चए थो त मुंहिंजनि बाननि जी हालत इहा आहे, तंहिंजे बिस्तरनि मां पासराटियूं अलॻि हूंदियूं आहिनि। छो? यदून रब्बहुम खौफन व तमा,
पुकारींदान पंहिंजे मौला के खौफ ऐं उम्मीद सां रब जे साम्हूं क़याम में बीठान रब जे साम्हूं अल्लाह जे साम्हूं पंहिंजे गुनाहनि जो इतराफ़ कंदे पंहिंजा किनमा लुड़क वाहींदे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी तलब था कनि रातुनि जो थी घर वारनि ॿुधायो त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रातुनि जो थी अल्लाह जी इबादत बि कंदा आहिनि आराम बि कंदा आहिनि ॿुधायो त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान खां सवा नफली रोज़ा रखंदा बि आहिनि कोन बि रखंदा आहिनि रखण ते ईंदा आहिनि असीं सम्झंदासीं हाणे पाण छॾींदा कोन ऐं छॾण ते ईंदा असीं हाणे रखंदा कोन रमज़ान जी खां अलावा जी ॻाल्हि आहे मतां सम्झो रमज़ान नफली ॻाल्हि बि हले ऐं टी ॻाल्हि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह बि कया आहिनि संदन घर वारियूं बि आहिनि हाणे ये टई साहबी ये ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ पाण में हिक ॿिए सां मुआहिदा पिया कनि वाइदा पिया कनि घर वारा ॿुधनि पिया हिकिड़ो थो चवे त तव्हां हिन ॻाल्हि ते गवाह थिजो ऐं सॼी राति अल्लाह जी इबादत कंदुसि सुम्हंदुसि कोन ईमानदार सां ॿुधायो पाण खां 17 रकातूं फर्ज़ नथियूं पढ़ियूं थियनि 5 वक़्त में जेकर फर्ज़ ॾिसंदो 17 रकातूं हिसाब कजां मथां जोड़ खां पिया थियो वियो हुजे ठीकु आहे हिसाब छा थो चए सॼी राति इबादत कंदुसि गुनाह जो कम तो कोन करे न बा इबादत तो करे तिलावत कंदो अल्लाह जे साम्हूं बीहंदो कॾहिं रुकू कंदो कॾहिं सजदा कंदो कॾहिं ज़िक्र अस्कार कंदो कॾहिं दुआऊं घरंदो कॾहिं रोअंदो रब जे साम्हूं कॾहिं बादाईंदो हाँ अल्लाह जे साम्हूं इनके सारी आजी पंहिंजी पेश कंदो ठीकु आहे ॿियो थो चवे त हिन ॻाल्हि ते गवाह थिजो ऐं रोज़ो बिल्कुलु कोन छॾींदुसि बस हमेशा रोज़े सां हमेशा रोज़े सां रमज़ान अचण वारो आहे न बाक़ी कुझु ॾींहंनि केतिरा माण्हू हींअर ई परेशान आहिनि मुंहुं हमरा जा लड़किया पिया आहिनि भई छा थियो या रमज़ान पियो अचे पोइ चंडा रमज़ान पियो अचे को आफ़त बि अचे ई छा रमज़ान पियो अचे त अॻे तो पाबंदियूं हाणे त तोखे घर में महिमानी मिलंदी होटल ते बि मिलंदी शहर बि खुलिया पिया आहिनि पकोड़े वारा वेठा अथई समोसे वारा वेठा अथई हर शइ तोखे मिलंदी ॾुख छाजो थी माना ॾुखियो आहे त इहो लिकी लिकी खाइणी पवंदी शर्मा शर्मी खाइणो पवंदो हाणे रमज़ान पियो अचे माना वरी मुसीबत बि अचे हालांकि रमज़ान फुतिहत बाबु समा फुतिहत बाबुल जन्नत गुलिकत बाबु नीरान आसमान जा दरवाजा खुली वेंदा आहिनि रहमत जा दरवाजा खुली वेंदा आहिनि जन्नत जा दरवाजा खुली वेंदा आहिनि जहन्नम जा दरवाजा बंदि थींदा आहिनि वलिल्लाहु कामिन अन्नार ज़ालिका कुल्लु लैल रमज़ान जी हर रात में लातादाद माण्हुनि खे अल्लाह ताला जन्नत में दाख़िल थो करे अहिड़े बरकत वारे महीने अचण खां पोइ तुंहिंजे निड़ ते जेके घुंड चढ़नि हयात तोखे अचे कोन थो शर्म त तोखे आहे कोन सदाई मुस्लमान थो हालांकि इस्लाम जे अहम रुकन मां हिकु रुकन बि आहे तोखे छा करे सघिजे छा तो साहबी चए सॼी हमेशा रोज़ा रखंदुसि ठीकु आहे टियों थो चवे त शादी कान कबी मुजरद अकेलो रहबो शादी करण खां पोइ मसाइल थींदा न बाबा हिक खां ॿ खां टे 4 5 डिघो मामिलो थींदो वेंदो कमाइणो पवंदो कमाइणो पियो त माना दीन खां परे थियणो पियो न कंहिंखे हूंदो चवंदा बा जिथे आयो हमला खाधे पीते सुम्ही रहियो कंहिंजो टेंशन मथे सूर हूंदो कोन्हे शादी वारे बग़ैर ईअं माण्हू हूंदा कुंवारा नियतूं त सुठियूं हुयूं कम त बहितरीन आहिनि इहे चई पंहिंजे पंहिंजे घर हलिया विया पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं घर आया त घर वारे ॿुधायो त साईं तव्हांजी गैर मौजूदगी में तव्हांजा 3 साथी साहबी आया ऐं ही हिते वाइदा करे विया आहिनि अल्लाह जो सूम घुरायो हुनखे ॿियो ख़बर आया हो छा घर जी तव्हां ॻाल्हियूं खयूं आहिनि जी कयूं अथऊं पाण फरमायूं कसमान ज़ात जे हथ में मुंहिंजो साव आहे जेतिरो अल्लाह जो ख़ौफ परहेज़गारी मुंह में आहे दुनिया में ॿियो कंहिंमें नथी थी सघे पर उन जे बावजूद आउं आराम बि कयां थो निंड बि कयां थो इबादत बि कयां थो नफली रोज़ा रखां थो नथो बि रखां ऐं मूं निकाह कया आहिनि शादियूं कयूं आहिनि फमन रगिब अन सुन्नती फलैसा मिन्नी जंहिं मुंहिंजे रस्ते खां मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़ियो उनखे छॾे पंहिंजी ॻाल्हि अख़्तियार कयई
मुमा आहे ही कोन सवाब त कुजा सवाब त परे जी गाल है तू मोहम्मद रसूल जी उम्मत का खारिज थी वेंदे अल्लाह जा बाना या फिटकार बिदअत जी त पंहिंजी मर्जी सा नेक अमल कर याद रखो नेक अमल वो होंदो जो कुरान सुन्नत में साबित है इन का अलावा जेतरे ता बिदअत ॾिसो था तमाम वडियूं इन मुख्तसर वक्त में यो ही कुछ चई सके तो बस रब खान दुआ है अल्लाह ताला मुखे तवा के सभनी के बिदअतुन का पनाह में रखे सही माना में कुरान सुन्नत अमल के तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।